अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हामीम वल किताबिल मुबीन। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारकतिन इन्ना कुन्ना मुंज़िरीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क्या शान अहमदी का चमन में ज़हूर है, हर कुल में हर शजर में प्यारे आका मोहम्मद का नूर है। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, तो गले में डाल लो पट्टा मोहम्मद की गुलामी का। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली। मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील। ज़ेर साया गौसे आज़म खाक पाए हर वली। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बिरादरान इस्लाम, अजीज दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अजोको ॾियारो बरकतन रहमतन भरियो जुमतल मुबारक जो ऐं ही महीनो शोबानुल मुअज़्ज़म जो हली रहियो आहे, जंहिंजी 15 जी राति वॾी शान वारी राति आहे, रहमतन बरकतन वारी राति। दिल चाहियो पे त 15 शोबानुल मुअज़्ज़म जी भलारी राति जे मुतालिक कुछ गुफ्तगू अवां सां थिए। मुझे आका मदनी लजपाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामों, महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको शख्स एक भेरो दुरूद पाक पढ़ंदो आहे, उन दुरूद पाक पढ़ण वारे जे मथां अल्लाह जूं 10 रहमतूं नाज़िल थींदियूं आहिनि। दुरूद पानो पढ़े उन जे मथां अल्लाह जी रहमत नाज़िल थिए ऐं 10 दर्जा उन पढ़ण वारे जा बुलंद कया वञनि था ऐं 10 हाजतूं उन दुरूद पढ़ण वारे जूं पूरी थियनि थियूं। केॾी वॾी फज़ीलत आहे दुरूद शरीफ़ पढ़ण जी। हिकु त उन पढ़ण वारे जे मथां अल्लाह जूं 10 रहमतूं नाज़िल थियनि थियूं ऐं उन पढ़ण वारे जा 10 दर्जा बुलंद थियनि था ऐं
10 उन जूं हाजतूं पूरियूं थींदियूं। हिकु भेरो प्यार ऐं मोहब्बत सां मुंहिंजे आका मदनी लजपाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व करीमिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व आलि बैतिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि अजमईन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम जे अंदर इरशाद फरमायो, हामीम वल किताबिल मुबीन इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारका। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, कसम आहे रोशन किताब जो जंहिंखे असां बरकत वारी रात में नाज़िल कयो आहे। ही महीनो शोबानुल मुअज़्ज़म जो आहे। अज़ीज़ दोस्तो, बुजुर्गो, भाइरो, अवां खे शोबानुल मुअज़्ज़म जा फ़ज़ाइल ॿुधायां। अल्लाह ताला हर महीने खे पंहिंजो शर्फ़ बख़्शियो आहे। हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, रजब शहरुल्लाह शोबान शहरी रमज़ान शहर उम्मती। मुझे आका मदनी लजपाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रजब अल्लाह जो महीनो आहे, शोबान मुंहिंजो महीनो आहे ऐं रमज़ान मुंहिंजी उम्मत जो महीनो आहे। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी, हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जल के सब खां ज़्यादा महबूब शोबान जो महीनो हो, छो त उहो महीनो रमज़ान शरीफ़ सां गॾु रमज़ान शरीफ़ सां मुतसला, यानी शोबान जीअं ख़त्म थिए थो त रमज़ान शुरू थिए थो, यानी शोबान बाद रमज़ान जी आमद आहे। शोबान रमज़ान जो दरवाज़ो आहे। रमज़ान जी इबादत लाइ बदन खे हीराक बनाइण लाइ शोबानुल मुअज़्ज़म में घणी इबादत करणु घुर्जे। नफ़ली रोज़ा रखणु घुर्जनि। उम्मुल मुमिनीन हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी, यतीमन जे यार, गरीबन जे गमख़्वार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रोज़ा रखंदा हुआ त असां चवंदा हुआसीं हाणे न छॾींदा, वरी छॾींदा हुआ त चवंदा हुआसीं हाणे रोज़ा न रखंदा। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे रमज़ान खां सवाइ ॿिए कंहिं महीने जा एतिरा रोज़ा रखंदे न ॾिठो जेतिरा शोबानुल मुअज़्ज़म जा रोज़ा रखंदा हुआ। ही ॻाल्हि ज़हन में रहे त कंहिं बि महीने जा नफ़ली रोज़ा पूरो महीनो न रखणु घुर्जनि, पोइ भली उहो शोबान हुजे या रजबुल मुरज्जब जो महीनो हुजे, सिवाय रमज़ानुल मुबारक जे, छो त उन पूरे महीने जा रोज़ा रखणु फ़र्ज़ आहिनि। कंहिंजा रमज़ान जे पूरे महीने जा रोज़ा रखणु फ़र्ज़ आहिनि, जंहिंजो हुकुम ॿिए सिपारे में आहे।
ऐं ई शोबानुल मुअज़्ज़म जो महीनो घणो दुरूद पढ़ण जो बि आहे, छो त इन महीने में ई असांखे सोने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां दुरूद पढ़ण जो हुकुम मिलियो हो। मतलब त ही महीनो निहायत ई बरकतन ऐं रहमतन वारो महीनो आहे। इबादत, ताक़त, नेकी ऐं तक़वा जो महीनो आहे। हिन महीने में हिकु अज़मत ऐं शान वारी रात आहे जंहिंमें सारे साल जूं तक़दीरूं लिखियूं वेंदियूं आहिनि। लखे मोमिननि खे जहन्नम खां आज़ाद कयो वेंदो आहे। उन रात खे शबे बारात यानी छोटकारे वारी रात चइबो आहे ऐं उहा 15 जी रात आहे। 15 शोबानुल मुअज़्ज़म जी रात आहे। उहो अल्लाह ताला जो असां ते वॾो इनाम ऐं इकराम आहे। लैलतुल क़दर खां पोइ का बि रात 15 शोबान वारी रात खां भली न आहे। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो कौल आहे त शोबान जी 15 रात में ही ऐलान थींदो आहे। कहिड़ी रात? 15 शोबान जी रात। 15 शोबान जी रात में ही ऐलान थींदो आहे त आहे कोई बख़्शिश जो तालिब त मां उनखे बख़्शे छॾियां। आहे कोई साइल त उनजो दामन मुराद जे गोरनि सां भरे छॾियां। सारी रात अल्लाह ताला जी सखावत ऐं इनायत जा ऐलान थींदा रहनि था। अल्लाह ताला हर साइल जे दुआनि खे क़बूल फरमाईंदो आहे। एक भेरो प्यारे मोहब्बत सां मदीने वारे साईं ते दुरूद शरीफ जो नज़रानो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व हबीबिना व करीमिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व आले बैतिहि व बारिक व सल्लिम व सल्लु अलैहि। हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुबारक ज़िक्र फरमाए थो त शोबान जी 15 रात में इबादत लाइ उजागो कयो ऐं ॾींहं जो रोज़ो रखो, छो त उन रात अल्लाह ताला मग़रिब जे वक़्ति दुनिया जे आसमान ते नुज़ूल फरमाईंदो आहे। पोइ फरमाईंदो आहे त आहे को मूंखां बख़्शिश घुरंदड़ त बख़्शिश घुरे त मां उनखे बख़्शे छॾियां। ये 15 शोबानुल मुअज़्ज़म जी 15 जी रात यानी मग़रिब जे वक़्त ई अजीज़ दोस्तो ये ऐलान थींदा आहिनि। आहे को बख़्शिश घुरण वारो त उनखे बख़्शे छॾियां। आहे कोई बीमारियुनि जो मारियल त उनखे उनजी बीमारी दूर करे छॾियां। आहे को रिज़्क़ घुरंदड़ त उनजी रोज़ी में बरकत विझां। को बख़्शिश घुरंदड़ त मां उनखे बख़्शे छॾियां। कोई रोज़ी घुरंदड़ त मां उनखे रोज़ी ॾियां। आहे कोई मुसीबत जो मारियल ऐं आफ़ियत घुरंदड़ त मां उनखे आफ़ियत ॾियां। अहिड़े तरह फजर ताईं अल्लाह ताला पंहिंजे नवाज़िशनि ऐं इनायतनि जी बरसात वसाईंदो रहे थो। मुंहिंजे आका मदनी लजपाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ग़ुलामो, मुंहिंजे आका मदनी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त शोबान जी 15 रात अल्लाह ताला दुनिया वारे आसमान ते नुज़ूल फरमाईंदो आहे। आसमान दुनिया वारो आसमान उन ते अल्लाह ताला
नुज़ूल फरमाईंदो आहे, पोइ बनू कलब जे बकरनि जे वारनि खां वधीक माण्हुनि जी बख़्शिश फरमाए छॾींदो आहे। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां रिवायत करे थी त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हल तदरीना मा फी हाज़िहिल लैलति, यानी लैलतन निस्फ़ मिन शअबान, यानी तोखे ख़बर आहे हिन रात 15 शअबान कहिड़ो मामलो थींदो आहे। क़ालत मा फ़ीहा या रसूल अल्लाह, हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह छा मामलो थींदो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिन साल में जेके ॿार पैदा थींदा उन्हनि जा नाला लिखिया वेंदा आहिनि, ऐं हिन साल जेके मरंदा उन्हनि जा बि नाला लिखिया वेंदा आहिनि। उहा कहिड़ी रात आहे? उहा 15 शबानुल मुअज़्ज़म जी भलारी रात, रहमत बरकतनि वारी रात 15 शबानुल मुअज़्ज़म जी रात आहे। जंहिं उन रात मग़रिब जे वक़्ति अल्लाह ताला दुनिया वारे आसमान ते पंहिंजे शान जे मुताबिक़ कुर्सी लॻाए उन ते नुज़ूल फरमाईंदा आहिनि। यानी ऐं अल्लाह जे पारां ई ऐलान थींदा आहिनि, आहे को बख़्शिश घुरंदड़ त मां उनखे बख़्शे छॾियां, आहे को बीमारनि जो, यानी आहे को बीमार त उनखे सिहतयाबी ॾियां, आहे को रोज़ी घुरंदड़ त उनखे रोज़ी ॾियां, यानी आहे को तकलीफ़ में त उनजी तकलीफ़ खे दूर करे छॾियां। ये माना सॼी रात मग़रिब जी, यानी मग़रिब जे वक़्तु इहे शुरू थींदा आहिनि, इहे आवाज़ वठी करे फजर जी निमाज़ ताईं इहे ऐलान थींदा रहंदा आहिनि। ऐं 15 शबान जी रात जेके ॿार ॼमंदा उन्हनि जा नाला लिखिया वेंदा आहिनि, ऐं जेके मरंदा हिन साल में उन्हनि जा बि नाला 15 शबान जी रात लिखिया वेंदा आहिनि। 15 शबान जी रात जागण वारी रात आहे। मुंहिंजे आका मदनी लजपाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 15 शबान जी रात जागंदा हुआ, रोज़ो रखंदा हुआ। अर्ज़ कयो वियो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां 15 शबान जी रात जागंदा आहियो, अल्लाह जी इबादत कंदा आहियो, रोज़ो रखंदा आहियो। त मुंहिंजे आका मदनी लजपाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां चाहियां थो त 15 शबान जी रात मुंहिंजा अमाल यानी अल्लाह जी बारगाह में पेश कया वञनि त मां इबादत में हुजां। नामा अमाल सभु कंहिंजा 15 शबान जी रात। अजीज दोस्तो, बुजुर्गो, भाइरो, ऐं जेके मरंदा उन्हनि जा बि नाला लिखिया वेंदा आहिनि। उन रात में माण्हुनि जा अमल साले मथे खयां वेंदा आहिनि। वफ़ीहा तंज़िलु अर्ज़ाक़ुहुम, ऐं हिन रात में माण्हुनि जे रिज़िक़ जा सबब ऐं अंदाज़ बि लिखिया वेंदा आहिनि। हज़रत अबू मूसा अशअरी रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रिवायत फरमाए थो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल्लाह तआला ला यतलिउ फी लैलतिन निस्फ़ि मिन शबान, बेशक अल्लाह ताला 15 शबान जी रात पंहिंजी रहमत जी तजल्ली फरमाई, फयग़फ़िरु लिजमीइ ख़ल्क़िही, पोइ पंहिंजी सॼी मख़लूक़ खे बख़्शे छॾींदो आहे, मगर ॿिनि माण्हुनि खे न बख़्शींदो आहे। इल्ला लिमुशरिकिन औ मशाहिनिन, हिकु मुशरिक ॿियो साड़ियल खे। साड़ बि तमामु बुरी बीमारी आहे। शिरक खां ॿिए नंबर में उहा बीमारी आहे
हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमाइन था, इन्नल हसद याकुलल मोहसिनाति कमा ताकुलुन नारल हतब, यानी साड़ नेकी के ईअं चट करे थो जीअं बाहि काठिन खे साड़ींदी आहे। साड़ नेकी खे ईअं साड़े छॾींदी आहे जीअं बाहि काठिन खे साड़ींदो आहे। साड़ियल माण्हू जेकॾहिं सची नियत सां तौबा कंदो, पोइ अल्लाह ताला उनखे बि माफ़ फरमाईंदो। मुशरिक बि जेकॾहिं सचे दिलि सां 15 शोबान जी राति या शोबान जे महीने में तौबा कंदो ऐं वाइदो कंदो त अल्लाह ताला खां सवाइ ॿिए कंहिंजी पूॼा पाठ न कंदसि, सचो मोमिन थी रहंदसि, पोइ अल्लाह पाक उनखे बि बख़्शी छॾींदो। अल्लाह रहीम आहे, करीम आहे। अल्लाह जी रहमत पुकारींदी रहे थी, घर काफ़र घर बुत परस्त बाज आबाद आप, सद बार तौबा शुक्र बाज आबाद आप, ही दरगे मां दरगे नो उम्मीद नेस, हर आँच हस्ती बाज आबाज आप। हजरत उसामा बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था, तमू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां ॿियनि महीननि खां वधीक शोबान में रोज़ा रखंदा आहियो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, शोबान रजब ऐं रमज़ान जे विच में आहे, माण्हू उन खां ग़फ़लत कंदा आहिनि, यानी माण्हू इनखां ग़फ़लत कंदा आहिनि, हालांकि उनमें माण्हुनि जा अमल अल्लाह रब्बुल आलमीन वटि मथे खयां वेंदा आहिनि। मां उहा ॻाल्हि पसंदि करणु फरमायां थो त मुंहिंजा अमल उन हाल में मथे पेश कया वञनि जो मां रोज़ेदार हुजां। इमाम बेकी रिवायत आंदी आहे त अल्लाह ताला 4 रातनि में ख़ैर ऐं बरकत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे। हिकु क़ुर्बानी जी ईद जी राति, ॿियो ईद उल फितर जी राति, टियों 15 शोबान जी राति में हयाती जी मुद्दत, रिज़्क़ ऐं हज करण वारनि जा नाला लिखिया वेंदा आहिनि। चौथों अरफात जी राति, उन्हनि 4 रातिनि में शाम खां वठी सुबुह ताईं अल्लाह ताला ख़ैर ऐं बरकत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे। उनमें अल्लाह ताला पंहिंजे गुनहगार हिकु भेरो प्यार ऐं मोहबत सां मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ़ जो नज़रानो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व करीमिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम व सल्लु अलैहि। अल्लाह ताला 4 रातनि में बरकत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे। नंबर 1 क़ुर्बानी वारी ईद, नंबर 2 ईद उल फितर वारी ईद, नंबर 3 15 शोबान मुअज़्ज़म जी राति, नंबर 4 अरफात वारी राति। उन्हनि 4 रातनि में शाम खां सुबुह ताईं अल्लाह ताला ख़ैर ऐं बरकत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे। हज़रत नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूं वटि जिब्रील अलैहिस्सलाम आयो ऐं चयाईं त ही शोबान जी राति आहे, उनमें अल्लाह ताला पंहिंजे गुनहगार बाननि जा कल्ब कबीले जे बकरियुनि जे बुजनि जे अंदाज़ जेतिरा बि गुनाह बख़्शे छॾींदो आहे। दोस्तो, इन्हनि बयानु कयल हदीसनि मां मालूम थियो त उहा राति वॾे बरकत ऐं रहमत वारी राति आहे, 15 शोबान जी राति। तंहिं करे इन राति खे ग़फ़लत खे छॾे निंड फिटाए पंहिंजे गुनाहनि ते पशेमान थी करीम रब खां मुआफ़ी वठो। इबादत करणु घुरिजे, रोज़ा रखणु घुरिजनि, ज़िंदगी ते भरवसो न आहे, वरी अहिड़ो गनीमत भरियो मौक़ो नसीब थिए अलाए न। इंसान पंहिंजी ज़िंदगी जी हर घड़ी खे गनीमत सम्झे
ऐं पंहिंजी हयाती जो क़दुरु करे। उहा हयाती इंसान जी वॾी क़ीमती शइ आहे। इन हयाती में इंसान तौबा थो करे त ख़ुदा पाक उन जा सभु गुनाह मुआफ़ थो फरमाए। पर जेकॾहिं दुनिया जी हयाती में हिन आख़िरत जे लाइ कुझु बि न कयो, यानी नेक अमल न कयाई, पोइ जॾहिं आख़िरत में पंहिंजे आॾो दोज़ख ॾिसंदो या दोज़ख में पवंदो, केॾो पशेमान थींदो। उनखे पशेमानी कुझु बि फ़ाइदो न ॾींदी। हदीस शरीफ़ में अचे थो, इंसान आख़िरत में केॾो बि रोअंदो, एतिरे ताईं रत जा ॻोढ़ा ॻारींदो, यानी पशेमान थी आख़िरत में ॻोढ़ा हारींदो। एॾा त ॻोढ़ा थी वेंदा जीअं समुंड हुजे। ऐं जेकॾहिं उन्हनि ॻोढ़नि में ॿेड़ियूं हलायूं वञनि त ॿेड़ियूं हलनि। एतिरो माना इंसान आख़िरत में पशेमान थी करे ॻोढ़ा हारींदो। उन्हनि ॻोढ़नि में जेकॾहिं ॿेड़ियूं हलायूं वञनि त ॿेड़ियूं उन्हनि में यानी हलंदियूं। यानी इंसान एतिरो रोंदो आख़िरत में। ऐं उन्हनि जे ॻोढ़नि में यानी एतिरा त ॻोढ़ा हारींदो, जेकॾहिं उन में ॿेड़ियूं हलायूं वञनि त ॿेड़ियूं बि हली सघनि। उहे रत जा ॻोढ़ा ॻाढ़ण हुनखे फ़ाइदो न ॾींदा। यानी ॻोढ़ा पाणी ख़तमु थी वेंदो, रत जा ॻोढ़ा हारींदो, उहे ॻोढ़ा ॻाढ़ण उनखे फ़ाइदो न ॾींदा। पर जेकॾहिं हिन दुनिया में अल्लाह जे ख़ौफ़ खां हिकु ॻोढ़ो बि ॻाढ़ियो त उनखे दोज़ख जी अज़ाब खां काफ़ी आहे। अकेलाई में वेही करे इस्तग़फ़ार जी तस्बीह पढ़ो, सुभान अल्लाह जी तस्बीह पढ़ो, अल्लाह खां मुआफ़ी तलब कयो, अल्लाह खां दुआ घुरो, या अल्लाह असांजी सॼी ज़िंदगी गुनाहनि में गुज़री वई, तुंहिंजी नाफ़रमानी में गुज़री वई, निमाज़ असां कोन पढ़ी। प्यारा दोस्तो, बुज़ुर्गो, भाइरो, अल्लाह खां इहा दुआ घुरंदो, ॻोढ़ा हारींदो, भले अकेलाई में या मस्जिद में वेही करे तन्हाई में अल्लाह जे ख़ौफ़ खां हिकिड़ो बि ॻोढ़ो ॻारींदो त उहो ॻोढ़ो जहन्नम यानी दोज़ख जे अज़ाब खां उहो हिकु ॻोढ़ो काफ़ी आहे। तंहिं करे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त पंहिंजी हयाती जो क़दुरु कयो। इंसान मरण खां पंहिंजी हयाती जो क़दुरु करे, मरण खां अॻु पंहिंजी हयाती जो क़दुरु करे। हींअर असां वटि टेम न हूंदो आहे, होॾां आज़ान अचे पई, भले कम में लॻा पिया हुजूं, पर जुमे जो ॾींहुं ईंदो न, कम खे कोन छॾींदासीं, कमु पिया कंदासीं, भले जुमे जी निमाज़ निकिरी वञे। जेकॾहिं न असां तव्हां 500 रुपया असांजी तव्हांजा किरी पवनि, पोइ सॼो ॾींहुं परेशान रहंदासीं, किथे किरिया ख़बर न आहे कंहिं खणिया, यानी सॼो ॾींहुं परेशानी में गुज़री वेंदो। जुमे जी निमाज़ वई, असर जी निमाज़ वई, का परेशानी कान्हे। अज़ीज़ दोस्तो, बुज़ुर्गो, भाइरो, हयाती जो क़दुरु कयो मरण खां अॻु। इहा हयाती दुबारा कान मिलंदी। हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ॿुधायां तव्हांखे, जेको जुमे जे ॾिहाड़े क़ब्रिस्तान वेंदो आहे, पंहिंजे यानी जेके अबे अमा जेकॾहिं दुनिया खां लाॾाणो करे विया आहिनि, उन्हनि जी वञी ज़ियारत कंदो आहे, अल्लाह ताला उन ज़ियारत करण वारनि जा उमिरि जो ख़ताऊं यानी तो गुनाह रब बख़्शे छॾींदो। केॾी वॾी जुमे जे ॾिहाड़े फज़ीलत आहे, वञी पंहिंजे क़ब्रिस्तान ते मुक़ाम ते को मिट माइट या अबा ॾाॾा गुज़ारे विया आहिनि, वञी उन्हनि जी क़बरनि ते दुआ घुरो। जेकॾहिं न हिकु भेरो यासीन पढ़ंदो, हीअं त आसान थी वियो आहे, मोबाइल में सॼो क़ुर अची वेंदो आहे, यासीन सगोरी बि उन में अची वेंदी आहे, त वञी मुक़ाम ते बीही करे क़ब्रिस्तान में यासीन शरीफ़ खे हिकु भेरो पढ़ंदो न, त 10 क़ुर मजीद जो अजर ऐं सवाब अल्लाह ताला अता कंदो। केॾी वॾी बरकत आहे। पर असां तव्हां गिफ़लत जी निंड में
सुता पिया आहियूं, कॾहिं उथंदासीं जॾहिं ई ज़ाहिर अखियूं बंदि थी वेंदियूं, पोइ चवंदासीं या वैलता माल हाज़ल किताब, हिकिड़ो वॾो किताब मूंखे ॾिनो वेंदो। जेके गुनाह प्यारा दोस्तो बुज़ुर्गो भाइरो तव्हां सां कंदा आहियूं न, किरामन कातिबीन कुलनि ते वेठा आहिनि, हिकिड़ो गुनाह लिखण वारो, ॿियो सवाब लिखण वारो, उहो किताब जॾहिं तव्हां ई असांजे ॾाढो पेश कयो वेंदो न, चवंदासीं या वैलता माल हाज़ल किताब, वेला हिन किताब खे छा थियो आहे, असांजो न नंढो गुनाह छॾियो अथसि न वॾो गुनाह छॾियो अथसि। प्यारा दोस्तो बुज़ुर्गो भाइरो, आगा अपनी मौत से कोई बशर नहीं, सामान सो बरस का पल की खबर नहीं। चवे थो इंसान ही मारी ख़रीद कयां, ही जेका दुकान जी बाज़ार आहे इहा मार्केट बि ख़रीद करे छॾियां, ही मार्केट बि मुंहिंजी हुजे। अजीज़ दोस्तो बुज़ुर्गो भाइरो, इहा ख़बर न आहे त किताब ते शायदि उनजो नालो लिखी चुको आहे त उहो अॼु राति मरण वारो आहे, दुनिया खां हलण वारो आहे। अजीज़ दोस्तो बुज़ुर्गो भाइरो, जेकॾहिं उनजो सामान इते ई रहिजी वेंदो, जेकॾहिं इन जी ज़कात अदा न कई अथसि, जेकॾहिं उन बनी जी ज़कात या उशर अदा न कई अथसि त उनखां हिसाब किताब अॻिते वठो। हिसाब किताब ॾियणु अॻिते तमामु ॾाढो ॾुखियो आहे। मुंहिंजा भाउ, वक़्तु हथां न वञा, अञा तुंहिंजी जवानी आहे, इबादत करे वठि, छो त पीरी में तोखां अहिड़ी इबादत थी न सघंदी। माण्हू चवंदा न पोड़ा थींदासीं पोइ अलाह जे घर में, न मुंहिंजा भाउ जहिड़ी जवानी में इबादत करे सघीं थो न, वरी जवानी वारी इबादत ख़ुदा खे ॾाढी पसंदि आहे। जवानी वारी इबादत अलाह खे वधीक पसंदि आहे। दोस्तो, ई राति 15 शोबानुल मुअज़्ज़म जी राति फटाकनि ऐं आतिशबाज़ी न आहे। आतिशबाज़ी असुल काफ़रनि हिंदुनि जी रस्म आहे। जेके नेकबाना इबादत कंदा हुआ त उहे फटाका फोड़ींदा हुआ उन्हनि जी इबादत में ख़लल विझण जे लाइ। अजीज़ दोस्तो बुज़ुर्गो भाइरो, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मन तशब्बा बिक़ौमिन फहुव मिनहुम, जेको कंहिं गैर मुस्लिम जी रस्म ते अमल करे थो, क़यामत जे ॾिहाड़े उन गैर मुस्लिम क़ौम मां उथंदो, यानी गैर मुस्लिम थी करे उहो उथंदो। मुसलमान भाइरो, हिंदुनि वारे रस्म खे फिटी कयो, वरना क़यामत जे ॾींहुं अव्हां जो हशर उन्हनि सां थींदो। प्यारा दोस्तो, अव्हां चाहियो था अव्हां जो हशर उन्हनि सां थिए, यानी पंहिंजी औलाद खे, यानी मुसलमाननि सां असां उथूं, पंहिंजी औलाद खे सख़्ती सां मना कयो। ॿियो उन मां पैसो बि ज़ाया थिए थो जेको फज़ूल ख़र्च में शामिल आहे। जेके फटाका फोड़ींदा आहिनि, ऐं अलाह ताला फरमायो आहे त फज़ूल ख़र्च कंदड़ शैतान जा भाइर आहिनि। अफ़सोस जो असांखे उन भलारी रात जो क़दुरु न आहे। जागो ऐं क़दुरु कयो, अज़मत इबादत वारी राति आहे। हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जो शख़्स हिन राति में 15 शोबानुल मुअज़्ज़म जी राति में 100 रकातूं पढ़े, हर रकात में अलहम्द 5 भेरा पढ़े, पोयां का बि सूरत पढ़े त अल्लाह ताला उन जे लाइ 5 लख मलाइक मोकिलींदो आहे। हर हिकु मलाइक वटि हिकु नूर जो दफ़्तर हूंदो आहे, जंहिं ते उन लाइ क़यामत ताईं अजर ऐं सवाब लिखंदा रहंदा। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मूंखे कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे हथ में मां मोहम्मद जी जान आहे, जंहिं मूंखे सचो रसूल बणाए मोकिलियो आहे। जो शख़्स हिन राति में मूं ते दुरूद पढ़े, उनखे नबियनि, रसूलनि, मलाइकनि ऐं सभिनी माण्हुनि जो अजर ऐं सवाब ॾिनो वञे। जेको 15 शोबान जी राति दुरूद शरीफ़ पढ़े त उनखे नबियनि, रसूलनि,
मलाइकनि ऐं सभिनी माण्हुनि जो अजर ऐं सवाबु ॾिनो वञे। मूं अव्हांखे गुज़िश्ता जुमे ते अर्ज़ु पे कयमि न, मेराज वारी राति मुंहिंजे आका मदनी लजपाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुज़र हिकु अहिड़ी जमायत खां थियो जेके क़याम में बीठा आहिनि अलाह जी इबादत में। ॿी जाइ तां गुज़र थियो उहे रुकू में आहिनि। टी जाइ तां गुज़र थियो त उहे सजदे में आहिनि। मुंहिंजे आका मदनी लजपाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जिब्राइल कुझु देरि तर्स भला इन्हनि खे ॾिसी वठूं। हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, इन्हनि खे कई सदियूं गुज़रियूं वियूं आहिनि, इहे क़याम वारा क़याम में बीठा आहिनि, रुकू वारा रुकू में बीठा आहिनि, सजदे वारा सजदे में आहिनि, इहे कोन उथंदा। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत जे बारे में ग़मगीन थिया। पंहिंजी उम्मत जे लाइ त एतिरी इबादत कनि पिया। मुंहिंजी उम्मत जी त नंढी उमिरि हूंदी, कंहिंजी 30 साल, कंहिंजी 35 साल, कंहिंजी 40 साल। अलाह ताला फरमायो, मुंहिंजा हबीब अवां ग़मगीन न थियो, अवांजी उम्मत खे अहिड़ियूं रहमतनि वारियूं बरकतनि वारियूं राति नाज़िल फरमाईंदमि। यानी रातियूं ॾींदमि त उहे भलारियूं राति जागी करे मां रब जी इबादत कंदा, यानी निमाज़ूं पढ़ंदा, तस्बीह पढ़ंदा। मां अलाह ताला उन्हनि फ़रिश्तनि जी इबादत खां वधीक उनखे अजर ऐं सवाब अता फरमाईंदो। उहे जेके फ़रिश्ता कई सदियूं गुज़री वियूं आहिनि, रुकू में आहिनि, क़याम में आहिनि, सजदे में आहिनि, उन्हनि खां वधीक जेकॾहिं तव्हां ई असां 15 शोबान जी राति जागी करे अलाह जी इबादत कंदासीं न, उन्हनि खां बि वधीक अलाह ताला तव्हां ई असांखे अजर ऐं सवाब अता फरमाईंदो। आख़िरी ॻाल्हि, हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त मूं हिन राति में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिठो, पाण 14 रकात निमाज़ पढ़ियाऊं। निमाज़ बाद पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेठा ऐं सूरे फातिहा 14 भेरा पढ़ियाऊं ऐं सूरे इख़लास 14 भेरा पढ़ियाऊं, सूरे फलक 14 भेरा पढ़ियाऊं, सूरतुन नास 14 भेरा पढ़ियाऊं। पोइ हिकु भेरो आयतल कुर्सी पढ़ी करे, लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम, सूरे तौबा जी आख़िरी आयत पढ़ियाऊं। पोइ जॾहिं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फारिग थिया त मूंखां उन निमाज़ ऐं तिलावत बाबति पुछियो। पाण फरमायूं, ए अली, जीअं तो मूंखे कंदे ॾिठो ईअं जो बि कंदो उनखे 20 हज क़बूल पयल ऐं 20 सालनि जी क़बूल पयल रोज़नि जो अजर ऐं सवाब अता कयो वेंदो। ऐं जेकॾहिं उन सुबुह ते रोज़ो रखियाई त उहो रोज़ो 2 सालनि जे रोज़नि जे सवाब बराबरि आहे, हिकु साल गुज़रियल ऐं ॿियो ईंदड़ साल जे। केॾी रहमतनि बरकतनि वारी राति 15 शोबान जी राति अचण वारी आहे। उन राति ग़रीब गुरबा जी संभाल लओ, पाड़े में को बेवा आहिनि उन्हनि जे लाइ को खाधो उन्हनि खे पेश कयो, दुआऊं घुरंदा न त इंशा अल्लाह सभिनीनि जा बेड़ा पार थी वेंदा। अल्लाह करी मुंहिंजो चवणु अव्हांजो ॿुधणु पंहिंजी पाक बारगाह में क़बूल फरमाए, सुनतूं अदा करे।